बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़े दफ़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे दिलि में ख़्यालु थियो त अल्लाह पाक खां अर्ज़ु करे मालूम कयां मुंहिंजी उम्मत जो बुरे में बुरो इंसान कहिड़ो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम राति जे पहर में दुआ घुरी अल्लाह खां अर्ज़ु कई, या बारी ताला मुंहिंजी उम्मत जो बुरे में बुरो इंसान कहिड़ो आहे। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जवाबु ॾिनो त ए मूसा, सुबुह जो साझुर पंहिंजे दरवाज़े खां निकिरी बीह। जेको शख़्स तोखे सभ खां पहिरियां ॾिसण में अचे उहो ई तुंहिंजी उम्मत जो बदकिरदार इंसान आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ईअं ई कयो। सुबुह जो साझुर पंहिंजे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी बीह रहियो। ॾिठई त हिकिड़ो हमराह थो अचे, उनखे कुल्हे ते पंहिंजो पुटु साण। उहो हिन खां किरास करे वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सम्झी वियो त मुंहिंजे उम्मत जो बुरे में बुरो इंसान इहो ई आहे। वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे घर वापसि आयो, दुआ घुरी, वरी अर्ज़ु कयईं त या बारी ताला मुंहिंजे उम्मत जो सुठे में सुठो इंसान कहिड़ो आहे। अल्लाह पाक फरमायो, ऐं मूसा शाम जो सिज लहण खां अॻु में दरवाज़े खां बीह रह। जेको शख़्स तोखे पहिरियां नज़र अचे उहो ई इंसान तुंहिंजे उम्मत जो बहितरीनु इंसान आहे। ईअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम शाम जो सिज लहण खां अॻु में पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीठो। ॾिठई त उहो साॻियो शख़्स जेको सुबुह जो ॾिठई त उहो जेको बुरो इंसान हुयो, अल्लाह पाक उन जी तस्दीक कई त उहो तुंहिंजे उम्मत जो बहितरीनु शख़्स आहे, बहितरीनु इंसान आहे। ॾिठई त साॻियो शख़्स आहे, उनखे साॻे खे ई पुटु कुल्हे ते साण आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे घर आयो। राति जो निमाज़ खां पोइ अल्लाह ताला सां वरी कलाम कई त या अल्लाह, हीउ कीअं थी थो सघे त जेको इंसान सुबुह जो बदतरीन किनो शख़्स हुयो, जेको राति जो भलो इंसान थो थिए ऐं उम्मत खां सभिनी खां सुठो इंसान थो थिए। अल्लाह पाक फरमायो, ए मूसा, जॾहिं सुबुह जो इनखे पंहिंजो पुटु कुल्हे ते साणो, इहो तोखां किरास करे कंहिं जंगल जी तरफ़ वियो। पुट हुन खां सवाल कयो त बाबा हीउ छा आहे। उन शख़्स पुट खे जवाबु ॾिनो त बाबा हीउ झंगल आहे, झंग आहे। वरी पुट पुछा कयो त बाबा हिन झंगल खां वॾी का शइ आहे। चई पुट हा, हिन खां ही पहाड़ आहिनि। वरी पुट पुछा कयो त बाबा पहाड़ खां मथे कुझु आहे। पीउ जवाबु ॾिनो त हा पुट, ही अल्लाह पाक जो आसमान, इहो सभिनी खां मथे आहे, वॾो आहे। वरी पुट सवाल कयो त बाबा इन आसमान खां मथे कुझु आहे। पीउ जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं नरम लहजे में चई त हा पुट, इन आसमान खां बि मथे तुंहिंजे पीउ जा गुनाह। अखियुनि में हुनजे ॻोढ़ा किरी पिया ऐं वरी पुट सवाल कयो त बाबा इन तुंहिंजे गुनाहनि खां मथे का वॾी शइ बि आहे। चई हा पुट आहे। चई उहो छा आहे। चई उहो मुंहिंजे रब जी रहमत आहे। अगरि महिरबानी थी पए त मुंहिंजा गुनाह उन जे अॻियां कुझु बि न आहे। त अल्लाह पाक फरमायो, ऐं मूसा, इन माण्हूअ जो जेको अंदाज़ हुयो गुनाहनि जी तौबा करण जी ऐं शर्मसारी जेका हुई, उहो मूंखे एॾो पसंदि आयो त मां उनजी सॼी ज़िंदगी जा गुनाह नेकी में तब्दील करे छॾिया। जेको तुंहिंजे उम्मत जो बदकिरदार इंसान हुयो, उनखे मूं आला किरदार जो इंसान बणाए छॾियो। अल्लाह पाक गफ़ूर रहीम आहे। किथे बि असां ते महिरबानी थी सघे थो, पर असां में शर्मसारी हुजे, पंहिंजे गुनाहनि जी तौबा करण जी तौफ़ीक़ थिए त जीअं असां पंहिंजे जीअरे ज़िंदा असां पंहिंजे गुनाहनि खां तौबा कयूं ऐं पंहिंजे रब जे तरफ़ साफ़ हथनि सां सुठी नीयत खणी वञूं। मुंहिंजो पैगाम अगरि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।